चार चोर होया, वे ॾाढा मशहूर होया, ॾाढा नामी होया। चोरी में उन्हनि जी ॾाढी ज़बरदस्त कला हुई उन्हनि खे। पर कमाल जी ॻाल्हि, चोरी कीअं कंदा ख़बर अथव? कोई राहगीर रस्ते खां लंघंदो हुयो उन्हनि जे नगर मां, त उहे चारई पार्ट में बीठा हूंदा जॻह जॻह ते। पहिरियों जेको चोर हूंदो उहो पहिरीं मंजिल ते, ॿियों ॿी ते, टीं चौथीअ ते, ईअं करे बीठा हूंदा हुया। पोइ हिक ॿिए खे इशारो कंदा, अगरि कोई ईंदो त कहिड़ा इशारा कंदा? पहिरें अगरि चोर ॾिसी वरितो कोई मालदार माण्हू अचे थो, बढ़िया पैसे वारो सेठ अचे थो, तो जोर सां आवाज़ लॻाईंदो भगवान जे नाम जो, चवंदो नारायण। छा चवंदो भाई? हा, भले असां तव्हां चोर न आहियूं पर नारायण चई था सघूं। छा चवंदो? नारायण। जोर सां आवाज़ ईंदो त बाक़ी टे जेके हूंदा उहे सतर्क थी वेंदा। ख़ासि करे जेको ॿियो चोर हूंदो, जेको साम्हूं हूंदो, उहो त सम्झी वेंदो हिन नारायण चयो आहे, यानी कोई अचे थो। चओ राम। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, उन ईअं ई ॾिठो हिकिड़ो माण्हू अचे पियो त हिन जोर सां आवाज़ लॻाई नारायण। ॿियो सम्झी वियो, उहो तयारु थी वियो। हाणे हुनजे साम्हूं जेॾी महिल उहो चोर ॿिए चोर जे साम्हूं जेॾी महिल उहो राहगीर पहुतो सेठ, त हुन ॾिठो पहिरें ज़माने में माण्हू वधीक कैश त रखंदा न हुया, सोन चांदी इहा ई उन्हनि जी संपत्ति हूंदी। त हुन सेठ न पेट ते बढ़िया सोन जी मुद्राऊं ॿधी रखी हिकिड़े पोटलीअ में। नज़र पई अचे भाई, हा हिन वटि बढ़िया माल आहे। त हाणे उहो कीअं ॿुधाए की भाई हिन जे पेट जे आसपास पूरो माल जमा अथव? उन चयो दामोदर। चओ हरे राम। छा चयो भाई? दामोदर। यानी पेट जे साम्हूं बढ़िया हिन वटि माल पियो अथव। दामोदर भगवान जो बि नालो आहे। उधर पेट खे चवंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। ई न साईं? हा, दाम यानी धन। ये तो तव्हांखे कई बार बलराम भैया ॿुधायो आहे भागवत कथा में। दामोदर, दाम यानी धन, उदर यानी पेट। धन वटि पेट अथसि, त हुन आवाज़ लॻाई दामोदर, त टियों सम्झी वियो। टियों सम्झी वियो भाई, हा अॾु बढ़िया लंबी कोई पार्टी मिली आहे। हाणे टे बि हुन जा दर्शन कया सेठ जा। उन ॾिठी वाकई हिन वटि ख़ूब धन आहे। हाणे उन ख़बर अथव भगवान जो कहिड़ो नालो खयो? उन चयो वासुदेव। छा चयो भाई? वासुदेव। कई चवंदा आहिनि न वासुदेव वासुदेव, ईअं करे पंहिंजी भाषा में नालो खणंदा आहिनि। आहे त भगवान जो नालो। इन जो इहो अर्थ न आहे कि भगवान जो नाम पियो जाप करे। इन जो अर्थ आहे कि टियों माण्हू चौथे खे ॿुधाए थो कि साम्हूं अचण वारो अथई, तूं जल्दी बांस ॾे। बांस यानी डंडो, जल्दी डंडो ॾे त हिनखे पकड़े वठूं, लूटे वठूं भाई। छा चयो न? वासुदेव। चओ हरे राम। तुरंत चौथो माण्हू डंडो खणी आयो, थोरी हुनखे पिटाई कयूं ऐं लूटे वरितऊं जेको बि सामान हुयो। हाणे चौथो वारो माण्हू हुनखे, जेको चोर हुयो, हुनखे थोरी दया आई, चई भैया वधीक न मारियो, इसको जाने दो। त हुन बि खणी भगवान जो ई नालो खयो, चयो हरि हर। हर हट हट कंदा आहियूं न भाई, हट। हुन चयो हरि हर, जाने दो जाने दो, चल भैया जाने दो। वञणु ॾिनो वीचारे खे, पैसा खणी वरितऊं हुनजा। हाणे हिन में घणा नाला अची विया भगवान जा? कहिड़ा कहिड़ा? पहिरियों नारायण, ॿियो दामोदर, टियों वासुदेव, चौथो हरिहर। यादि रखिजो मतां चोरी वोरी में कॾहिं कमु अचनि भैया। चओ जय श्री कृष्ण। चारई नाला भगवान जा उन्हनि जाप कया, चोरी सक्सेस थी वई त हाणे ई चोरी करण लॻा। भगवान जे नाम सां ॿुधाइण लॻा, चोरी बि हुननि जी थींदी रही। हाणे हिकु ॾींहं जी ॻाल्हि, ज़बरदस्त बरसाति पई, हिकिड़े वण जे हेठां उहे बीठा रहिया। ये संतन घटना ॿुधाई संत राजेंद्र दास महाराज, सच्ची घटना। उहे चारई हिकिड़े वण जे हेठां बीठा हुया, खूब बरसाति पई पए। त हिक ॿिए खे खिली करे ॿुधाइनि पिया, चयूं ॾिस न भैया हेॾनि सालनि खां कीअं कारोबार असांजो बढ़िया हले थो। हा, भगवान जो नाम जपियूं था, भगवान जो नालो खणूं था, इशारा हिक ॿिए खे कयूं था, चोरी बि थी वञे बढ़िया। खिली खिली ॿुधाइण लॻा। पहिरें खे चवण लॻा तूं छा चवंदो आहे? चई मां चवंदो आहियां नारायण। ॿिए खे चयूं तूं छा चवंदो आहे? दामोदर। टे खे वासुदेव, चौथे खे हरिहर। हिक ॿिए खे खिली खिली करे इहे नाला ॿुधाइनि पिया। एतिरे में हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त बरसाति में बिजली कड़की हुन वण जे हेठां चारई जेके आहे गुज़ारे विया। चारई गुज़ारे विया।
प्राण निकरी विया, मृत्यु थी वई, पर अंत समय जुबान ते छा हुयो? भगवान जो नाम। जीवन भर बुरा कर्म कया, चोरी डकैती लूट मार सब कयूं, पर अंत समय छा हुयो? भगवन नाम। हाणे उन्हनि मन सां जपियो न, बेमन, कोई मन थोड़ी हुयो, हो तो हसी मजाक में जपियनि पिया, पर उन नाम जपण खां पोइ उन्हनि कॾहिं कोई चोरी न करे सघिया, कोई बुरो कर्म न थियो। मृत्यु अची वई, समय पूरो थी वियो, हरि नाम जुबान ते हुयो त संत चवनि था कि उन्हनि जी बि सदगति थी वई, स्वर्ग न सिधो वैकुंठ मिलियो उन्हनि खे। चओ हरि राम, कि अंत समय भगवान नाम उन्हनि खे जुबान ते अची वियो। वॾनि वॾनि जी अवस्था न हूंदी आहे, पर भगवान जी कंहिं ते कृपा थी वञे, विशेष संतन भक्तन जी कृपा थी वञे त अलॻि ॻाल्हि आहे। चओ राम, नाम कल्याण कंदो आहे, कोई कीअं बि जपे।